अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ़ जे अल अज़ीज़िया ऐं ऐवान फील्ड रेफरेंस में सज़ा ख़िलाफ़ दाख़िल ॿई दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे एहतिसाब अदालत पारां ॿुधायल सज़ाऊं बरक़रार। जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस मोहसिन अख्तर कियानी फ़ैसिले में चयो आहे त नवाज़ शरीफ़ मफ़रूर आहे, दरख़्वास्तूं रद्द करण खां सवाइ ॿियो को रस्तो नाहे। नवाज़ शरीफ़ वापसि अची सिलेंडर करे या गिरफ़्तार थिए त पोइ अपील बहाल करण जी दरख़्वास्त करे सघिजे थी। वफ़ाक़ी हुकूमत नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ अदालती फ़ैसिले खे क़ौम जी फतह करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त शरीफ़ कुटुंब खे क़ौम जो लुटियल पैसो वापसि करणो पवंदो। घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज़ शरीफ़ खे वापसि आणण लाइ भरपूर नमूने कोशिशूं जारी आहिनि। नवाज़ शरीफ़ जूं अपीलूं पैरवी न थियण ते रद्द थियूं, जंहिं ते मुतमइन आहियूं। नून लीग अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त नवाज़ शरीफ़ जो इलाजु बिल्कुलु ठीकु हली रहियो आहे। मियां साहब वापसि ईंदो त ॿीहर अदालत सां राब्तो कंदासीं। हुक्मराननि खे ख़ुशि थियण न घुरिजे। सिंध सरकार सूबे में गैस जी बंदिश खे वफ़ाक़ जो दाड़ो करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त सिंध सभ खां वधीक गैस पैदा करे थी, पर हक़ नथो ॾिनो वञे। PTI हुकूमत आवाम खे बहरान खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। वफ़ाक़ी हुकूमत पाण त नाकाम थी वई आहे, सिंध जी मईशत खे बि नुक़सानु पहुचाइणु चाहे थी। CNG ऐं इंडस्ट्रीज़ बंदि हुअण सबबि सूबे में महांगाईअ जो वॾो तूफ़ान अचण वारो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन पारां कराचीअ जे सनअतुनि जी गैस बंदि करण ते ॻणितीअ जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त सनअतुनि जी गैस बंदि करे इमरान ख़ान मईशत ते हिकु ॿियो वार कयो आहे। गैस पैदा कंदड़ सिंध ऐं बलोचिस्तान ते गैस जो पहिरियों आइनी हक़ आहे। ॼाणीवाड़ी टैक्स में डिफॉल्ट करण वारनि खे गिरफ़्तार कंदासीं। गिरफ़्तारीअ जी मंज़ूरी नाणे वारे वज़ीर ऐं FBR चेयरमैन ॾींदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन चयो आहे त टैक्स चोरनि जी डेटा हथ करे वरिती आहे। टैक्स चोरनि खे थर्ड पार्टी ज़रिए नोटिस मोकिलण ते गौर करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी कलभूषण बाबति पेश कयल हुकूमती बिल जी मुखालिफ़त करण जो ऐलान करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त हिकु शख़्स लाइ चोर दरवाज़े ज़रिए राति जे पेट में ऑर्डिनेंस तयारु कयो वियो। बिल बाबति हुकूमत एतबाद में नाहे वरितो, मुखालिफ़त में वोट ॾींदासीं। सिंध असेंबलीअ में मुखालिफ़त दोहिराई हुकूमती मेंबर्स जा हिक ॿिए मथां तंज़ई वार। PTI जे बाग़ी मेंबर्स शहरियात शहर जी तक़रीर दौरान तहरीक इंसाफ़ जे मेंबर्स जा नारा। मुतहदा जो बि ऐवान अंदरि एहतजाज जारी। स्पीकर आगा सिराज दुरानीअ वार्निंग बैदि बि एहतजाज ख़तमु न थियण ते इजलास सुभाणे ताईं मुलतवी करे छॾियो। डिप्टी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस शहीद बेनज़ीराबाद रेंज इरफान अली बलोच पारां वुमेन पुलिस स्टेशन नवाबशाह जो दौरो। इंचार्ज वुमेन पुलिस स्टेशन मरियम ऐं ॿिए अमले जी DIG इरफान अली बलोच खे सिंध जी सकाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कयो। बाद में DIG पुलिस वुमेन पुलिस स्टेशन में ग्रीन पाकिस्तान माहौल दोस्त तहत बूटा पिण लॻाया। सकरंड शहर जी रहवासन मिसमात हाजरा कीरियो। बेवा अनवर दीन कीरियो पंहिंजे मासूम ॿारनि सबा अबूबकर ऐं भेण साजिदा कीरियो सां गॾु पंहिंजे ॾेरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त मुंहिंजो मुड़ुसु 5 साल अॻु फ़ौत थी वियो हुयो, जॾहिं त उन जा सकरंड शहर में 4 दुकान किराए ते ॾिनल आहिनि, जेके मुंहिंजे मुड़ुस खां पोइ हींअर मुंहिंजी मिल्कियत आहिनि, जिन ते हिन वक़्तु मुंहिंजा ॾेर निज़ामुद्दीन कीरियो, फ़िरोज़ुद्दीन अजमेर, हैदर, मुजतबा, अयाज़ अली, फयाज़ अली ऐं ॿिया कब्ज़ो करणु चाहिनि था। हुन चयो त मुंहिंजा ॾेर ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि, जिन कल्ह राति मुंहिंजे घर में घिड़ी मूं ते ऐं मुंहिंजे मासूम ॿारनि ते सख़्तु तशदुद कयो ऐं घर में भञ ड्रा पिणु कई। हुन चयो त मुंहिंजा ॾेर मूंखे जान खां मारण जूं धमकियूं ॾियनि था, जिन मां मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि खे ख़तरो आहे। हुन चयो त मां पुलिस वटि शिकायत खणी वियसि, लेकिन पुलिस मुंहिंजे ॾेरनि ख़िलाफ़ु कार्रवाई नथी करे। हुन मुतालबो कयो त मुंहिंजे ॾेरनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। एरीगेशन वर्कर्स यूनियन नुसरत डिवीज़न ऐं दाद डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद जे मुलाज़िमनि पारां हाजी शुएब बुलर, अली बख्श ज़रदारी, मोहम्मद उस्मान डाहिरी, गदा हुसैन, मुज़फ़र गुल, अहमद ख़ान चांडियो, आसिफ़ मरी, नुसरतुल्ला भौज़दार ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में दाद डिवीज़न खां हिकु रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी नवाबशाह प्रेस क्लब पहुती, जिते एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त
सनकोटा असांजो जाइज़ हक़ आहे, असां नंढनि मुलाज़िमनि खे सनकोटा जो हक़ ॾिनो वञे। ॿी सूरत में 1 जुलाई खां कमु छॾे हड़ताल कई वेंदी, जॾहिं त 5 जुलाई ते नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां मरण घणीअ ताईं बुख हड़ताल कई वेंदी। साबूरा ओलह ॻोठ इलियास बुरड़ो जी रहवासी औरत ऐं मर्द पंहिंजे सोइटनि ऐं सकरन पुलिस ख़िलाफ़ चन्नेसर बुरड़ो, अली मोहम्मद, एहसान निज़ाम, शोबान, सताबी, शहनाज़, क़ज़वानू ऐं ॿियनि नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजी ॾाॾे मोहम्मद उस्मान बुरड़े जी 175 एकड़ ज़मीन आहे, जंहिं ते असांजा सोट अली हसन बुरड़ो, अली नवाज़ पठान, गुल हसन, गुलाम मोहम्मद कासिम ऐं ॿिया कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिंजो केस 2015 खां कोर्ट में हलंदड़ आहे। हुन चयो त असांजा सोट ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि। पुलिस वटि बार बार शिकायतूं खणी वञण बावजूदि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे, जॾहिं त पुलिस असांजे सोटरनि खां रिश्वत वठी असां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे असां ख़िलाफ़ रण ॿारे ॾिनो अथनि। हुननि चयो त मज़कूरा बासर ज़मीन जे केस तां हथु खणण लाइ असांखे मोतमार धमकियूं ॾियनि था, जिन मां असांखे जान जो ख़तरो आहे। हुननि मुतालबो कयो त मज़कूरा बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। पटीदन टाउन में गंदगी वधी वञण जे ख़िलाफ़ शहरी नवाज़ अली कलोड़ो, अख्तर हुसैन राजपर, फरीद अहमद, अब्दुल रहमान राजपर, इफ्तिखार शर ऐं ॿियनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पटीदन में गंदगीअ जा ढेर वधी विया आहिनि, नालियूं उथली वियूं आहिनि, किरास टुटी विया आहिनि, मुलाज़िम वीज़ा ते सफ़ाई अमलो गाइबु। काज़ी अहमद बाईपास ते जाम मालपीड़ीअ जे साम्हूं ट्रालर मोटरसाइकिल मथां चढ़ी वियो, जंहिं सबबु मोटरसाइकिल सवार 36 साल मोहम्मद यासीन सोलंगी जी बाट जी जाइ मौक़े ते फ़ौत थी वियो। काज़ी अहमद पुलिस लाशीदी एम्बुलेंस ज़रिए अस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त ट्रालर ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रालर तहवील में वठी छॾियो। खेरपुर एमएन नफ़ीसा शाह जो ख़ासि टोनी ओड जे घर मां सिविल अस्पताल जे सरकारी दवाउनि जा 800 कार्टून हथ, जंहिंजी मालियत 1 करोड़ रुपया ॿुधाई पई वञे। राजपर बिरादरीअ जे मुअज़्ज़ज़ शख़्सियत रईस ज़फ़र अली राजपर, मौलदिनो राजपर, बैरिस्टर शिराज़ शौकत राजपर ऐं ज़िया हुसैन लंजार जी सरपरस्तीअ में पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ में ऐलान कयो। उन मौक़े ते वॾेरो गुलाम मुस्तफ़ा राजपर, वॾेरो हबीबुल्ला राजपर, इंजीनियर फरमान अली राजपर ऐं ॿिया शामिल। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।